मेहड़ इंडस हाईवे ते मुसलसल 42 कलाकनि खां धरणो जारी है, जॾहिं त गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं आहिनि। मुसाफ़िर मालदार गाॾियूं बीहजी वयूं। इन हवाले सां धरणे में मौजूद अॻवाननि अवामी न्यूज़ सां पंहिंजा वीचार कुझु हिन रीत वंडिया आहिनि। धरणे के ॿियो ॾींहुं आहे। 9 ॾींहं में एहतिजाज कयो त इंतिज़ामिया जी पुठीअ ते जून कोन करी मसइलो हल करण लाइ तयारी कोन्हनि। ॿियो ॾींहुं आहे धरणे खे। ॿ दफ़ा आया आहिनि। पहिरियों दफ़ो खैरपुर जो DSP ऐं मेयर जो DSP आया त तव्हांजी मसइलो छा आहे, तव्हांजी डिमांड छा आहे, तव्हां छा था चओ पिया। असां कुझु कोन चवंदा, असां छा असांजे वटि जेके ॾोह थिया आहिनि, बाबू हुसैन जो ॾोह थियो आहे, बदर जो ॾोह थियो आहे, मोहम्मद खान कांकरे जो ॾोह थियो आहे, अब्दुल्ला फिरोज जो ॾोह थियो आहे, ॿियनि दोस्तनि जूं मोटरसाइकिलूं वयूं, उहे असांखे रिकवर कराए ॾियूं। ॿी असांजी का डिमांड ॿी का शइ कान्हे का, ऐं असांखे अमन अमान खपे। गजल जेको हीउ असांजो एहतिजाज आहे, हिकिड़ो ई मुतालबा असांखे अमन खपे। मुनशात फिरोजी ख़तमु थिए, थियल जेके ॾोह आहिनि उहे रिकवर कया वञनि। पर हीउ अंधा बोड़ा गूंगा हिननि जे अॻियां रोड अठिन जो ज़ान। असां पंहिंजो एहतिजाज रिकॉर्ड कराईंदा रहंदासीं। हिन जी मर्ज़ी आहे जेको बि रस्तो वठनि। जेसि ताईं असांजा जाइज़ मुतालबा पूरा न थींदा तेसि ताईं इंशाअल्लाह ताला इहो एहतिजाज शहर जे हक़ जे ख़ातिर, मिसकिन माण्हुनि जे ख़ातिर, वापारनि जे ख़ातिर जदोजहद करे उन्हनि को हक़ हासिल वठंदासीं। एहतिजाज जारी रहंदो। हितां जी इंतिज़ामिया जेका आहे, असां वटि पहिरीं कल्ह 2 DSP आया। कैंशाह जो DSP आयो, मेहर जो DSP आयो। असां जेकी बि धरणे वारनि ॻाल्हियूं कयूं चितां सही आयो। वाक़ई अमन अमान कोन्हे, वाक़ई धाड़ा फुरूं आहिनि, पर असीं मजबूर आहियूं। मजबूरी उहा कहिड़ी आहे? उहा मजबूरी आहे त हिते जेको नाल SSP विहारे छॾियो अथनि, उहो हिते कंहिं बि ऑफिसर खे कमु करणु नथो ॾिए। हुन समूरी पुलिस वीज़ा ते मोकिले छॾी आहे। हितां जेको भत्तो मिले थो, जेको हिननि खे थाणे तां भत्तो मिले थो, मंशियात जे अॾनि मां मिले थो, फहाशी जे अॾनि मां मिले थो, आइस जे कारोबार मां मिले थो, हीउ उन्हनि मां लाखों रुपया कमाइनि था। पेट्रोल खपाए थो SSP, समूरी पुलिस वीज़ा ते मोकिले, अमन अमान किरां क़ाइमु थींदो? असांजो हीउ जेको इतिहादी मुज़ाहिरो आहे, तक़रीबन असांजो 9 ॾींहं अॻु असांजी इतिहादी तहरीक हली, जेको रोज़ाने जी मञा ते असां 10 बजे रैली कढंदा हुआसीं। रैली कढी असां घर चौक ते ईंदा हुआसीं, मगर इन 9 ॾींहंनि में इंतिज़ामिया असां को बि तावन न कयो। असांजी रोज़ रैलियूं ऐं रोज़ असांजा मुज़ाहिरा हुया। इंतिज़ामिया असां तावन न कयो। अॼु असांखे 10 ॾींहं आहे, मजबूरन तौरु असां हिते इंडस हाईवे बंदि कयो आहे। हीउ नाहेल जेको दादू ज़िले में SP विहारियो अथनि, इहो कंहिं कम जो न आहे। करप्ट तरीन इंसानु आहे दादू ज़िले जी तारीख़ में। असां इन जहिड़ो नाहेल SP कॾहिं बि न ॾिठो आहे। हिते रोज़ चोरियूं, रोज़ फुरियूं मामूल बणिजी वियूं आहिनि। ऐं नौजवान नसलनि खे अहिड़ो हिननि त ख़राबु करे छॾियो आहे आइस जे पोयां, जंहिंजी का हाजत न आहे। ख़ुदि मुंहिंजो हिकिड़ो मारोट आहे, 3 सालनि खां वठी उहो नथो लभे आइस जे पोयां। आइस खां पोइ उहो गुमजी वियो आहे। असां ॻोल्हा करे करे थकिजी पिया आहियूं, मगर उहो हर मां असांखे नथो मिले। इन असां मुतालबो कयूं था सिंध हुकूमत खां ऐं आला इदारनि खां हिन नाहेल SP खे हटाए ऐं फ़ौरन इन जॻह ते को ईमानदार ऑफिसर ॾिनो वञे। असां मुसलसल 9 ॾींहं पूरा SSP साहब खे अल्टीमेटम ॾियूं पिया त बाबा असां हथ खे चयोसीं त बाबा अचो अची असां सां ॻाल्हियूं करे अमन अमान जे हवाले सां। उन असां सां ॻाल्हियूं न कयूं ऐं असांजो अल्टीमेटम इहो हो असां इंडस हाईवे बंदि कंदासीं अमन अमान जे करे। छो जो असांजो सिर्फ़ु मुतालबो इहो आहे त असां शहरनि खे, असां ॿियनि रहवासियुनि खे सिर्फ़ु तहफ़ुज़ खपे, अमन खपे। असां ईअं कोन था चाहियूं त बाबा असांजो इहो मुतालबो आहे। असांजो सिंपल मुतालबो आहे, असांखे अमन खपे। धरणो जेको आहे सो इन करे आयो आहे त रोज़ चोरियूं पुरियूं थियनि थियूं, असांखे वापसि ॾिनी वञनि ऐं ASP जेको दादू आहे इहो हटायो वञे। इहो करप्ट आहे पहिरें नंबर जो, इन जो असां मंज़ूरु नथा कयूं। ऐं जेके हिते SHR रखिया अथई उहे बि पंहिंजे करप्ट ऐं SHR जेके रखिया अथई उन्हनि खे बि हटाए वञे। असांखे अमन अमान ॾिनो वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।